हजरती बचाई रहमतुल्लाह अलैह शेर चवाणी जदा कर थिया शाजा हस पेरन सी तदा कर जेतरो वेल वन सिरिया अंदर रूह रहा सजन होता को करे जदे खां मुझो मुर्शिद पाक दरगाह बुढ़र साईं जी गादी सा तालिब जुड़ियो आ तदे खां लालन साईं जी दरगाह सा लालन साईं जन साईं अजीम साईं जन बे साईं जन दरबार ते जदे ईंदा पानी काफ़ी लगाईंदा मूंखे ॾाढो शौक़ सां ॿुधंदा ऐं तमामु घणी दुआऊं ॾींदा त हिते हुजे या दरगाह अनवर शाह हुजे असां ई सम्झंदा तो वो भी हिकड़ा ही वही अञा भी जल्दी का सरस गाल लगन या छोटे थे खुद फकीर साईं जन जो भी दरगाह बुढ़े साईं सन घणो तालुकात हो साईं वतन साईं जन के संगा अरा पर मुझे मुर्शिद बैठा साईं गदा साईं साईं मीरा मुसा साईं मीरा साईं साईं हुसना साईं स्पेशल कोर किया साईं हकानी साईं ये सभी सखावत साईं फुकरा सरकार बुढ़न साईं काफ़ी तवज्जो करती पे आज
Vale.